हिते ज़िक्र कंदासीं इलेक्शन कमीशन DROs ऐं ROC मुक़ररी वारो नोटिफिकेशन रोके छॾियो। लाहौर हाईकोर्ट जे हुकुम खां पोइ DROs ऐं ROC मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि करे छॾियो आहे। अहम ख़बरनाज़े नवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन DROs ऐं ROC मुक़ररी वारो नोटिफिकेशन रोके छॾियो आहे। लाहौर हाईकोर्ट जे हुकुम खां पोइ DIOs ऐं ROC मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वरितो पियो आहे। अव्हांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। इलेक्शन कमीशन DROs ऐं ROC मुक़ररी वारो नोटिफिकेशन रोके छॾियो। लाहौर हाईकोर्ट जे हुकुम खां पोइ DROs ऐं ROC मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन DROs ऐं ROC मुक़ररी वारो नोटिफिकेशन रोके छॾियो। लाहौर हाईकोर्ट जे हुकुम खां पोइ DROs ऐं ROC मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि करे छॾियो आहे। नासिर अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन DROs ऐं ROC मुक़ररी वारो नोटिफिकेशन रोके छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, इलेक्शन कमीशन DROs ऐं ROC मुक़ररी वारो नोटिफिकेशन रोके छॾियो आहे। अपडेट कजो इन हवाले सां। बिल्कुल फराह इलेक्शन कमीशन पारां DROs ऐं ROC जी मुक़ररी वारो जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो लाहौर हाई कोर्ट जे फैसले खां पोइ उनखे रद्द करे छॾियो नोटिफिकेशन खे, जॾहिं त तरबियत जे हवाले सां पिणु तारीख़ूं जेके मुक़ररु कयो तरबियत जो जेको अमल आहे उनखे पिणु रोके छॾियो आहे। इलेक्शन कमीशन इहो फ़ैसिलो लाहौर हाई कोर्ट जे हुकुम खां पोइ कयो आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन पारां जेको तरबियत जो जेको अमल शुरू कयो वियो आहे, ख़ासि तौर ते DROs ऐं ROC जी जेका एग्जीक्यूटिव तौर ते मुक़रर जे हवाले सां लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं नाज़िर मेन कोर्ट जे हवाले सां चीफ जस्टिस खे दरख़्वास्त कई आहे त हिन मामले ते अदालत जी अॻिराई खां पोइ न सिर्फ़ु हिन ते अॻिराई कई वेंदी बल्कि हिन इलेक्शन जो अमल जंहिंमें 8 फरवरी चूंडुनि जो जेको अमल थियणो हुयो उनखे न सिर्फ़ु उनते अमल मौख़र कयो वियो आहे, जेसीं ताईं अदालत जो हुकुम न ईंदो तेसीं ताईं जेके DROs ऐं ROC जेका तरबियत आहे उनजो जेको अमल आहे उनखे पिणु रोकण जे हवाले सां बाज़ाब्तो तौर ते हुकुम जारी कंदे समूरे अमले खे हिन हवाले सां जेका अॻिराई आहे कम खां रोकण जी हिदायत करे छॾी आहे। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, अपडेट करण जे लाइ महिरबानी अव्हांजी।